एड़ो ज़ालिम शख्स मु किथे भी ना आहे ॾिठो। मूं वटि एतिरो वक़्तु ई न आहे जो मां तोखां अजाया सवाल ऐं जवाब कयां। असांजी हिन सिंध धरतीअ ते हज़ारे कहाणियूं हर रोज़ जनम वठंदियूं आहिनि। अलाए केतिरियूं ई पठाणी जहिड़ियूं न्याणियूं कमाल खान जहिड़नि ज़ालिमनि जे वर चढ़ी वेंदियूं आहिनि। छा रबनि पंहिंजी भेण पठाणी खे कमाल खान जहिड़े वहशी दरिंदे खां आज़ादु कराइण में कामयाब थी वेंदो, या अचण वारी किस्त 260 में रबनि जी भेण पठाणी मथां वरी ॿीहर कमीनो कमाल खान मीरा जहिड़ो सलूक कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 260 एपिसोड ताईं तमामु मज़ेदार ऐं धमाकेदार रबनि जूं एंट्रियूं रहंदियूं। रबनि खे कमीने कमाल खान जी चाल में फासायो वेंदो। कमीने कमाल खान जो हिकु माण्हू जेको रबनि सां मिलंदो ऐं रबनि खे ॾसु ॾींदो त पठाणीअ खे कमाल खान फिलाणी जाइ ते क़ैद रखियो वेठो आहे। रबनि वीचारो जज़्बात में अची क़दम खणंदो ऐं होॾां हलियो वेंदो। जॾहिं रबनि हुते पुॼे पियो त हुन जाइ ते मौजूदु करम वारा ऐं उन सां गॾोगॾु ओठे जहिड़ो शैतान बि मौजूदु आहे। रबनि जी नज़र कमाल खान ऐं पठाणी मथां त पवे थी, पर पोइ तरफ़ खां 4 कुता रबनि खे गोलियूं हणी मारनि था। रबनि जी एतिरे ताईं जो मौत जे मुंहुं हलियो पियो वञे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 260 एपिसोड में रबनि मौत जे मुंहुं हलियो वेंदो, मतिलबु ज़ख़्मी थी वेंदो, हस्पताल पुॼी वेंदो। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे ॾिसण वारनि जे लाइ तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आंदी आहे, तमामु वॾी ख़ुशख़बरी आहे जो ज़हर ज़िंदगी ड्रामो हाणे 300 किस्तुनि ताईं मुश्तमिल ठही वियो आहे। हीउ ड्रामो 300 किस्तुनि ताईं हलंदो। हिन ड्रामे जी हयाती वधी वई आहे। हाणे ख़बर इहा पवंदी रबनि सां गॾु वारिस खान राणे जीअं कुल्हो कुल्हे सां मिलाए त हलंदो। छा रबनि पंहिंजे दुश्मननि ताईं पुॼी सघंदो या ईअं ई मुफ़्त में मारियो वेंदो? अवां असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। ॾिसंदा रहंदा हर अपडेट सिर्फ़ु असांजी HD टीवीअ ते। अल्लाह हाफ़िज़।